सिंध में जेके सरगर्मियूं थियनि पियूं अवां जे साम्हूं आहिनि। एतिरे ताईं जो डॉन जहिड़े इदारे इहो बि लिखियो आहे त MQM खे कामयाब कराइण लाइ PTI ऐं पीपल्स पार्टी जी कराची में रस्ता रोक जे लाइ लंडन वारे भाई साहब सां बि राब्ता थिया आहिनि ताक़तवर हल्कनि जा। छा असीं सम्झूं त वाकई नई आइजाई पई ठहे नून लीग खे इक़्तिदार ॾियारण जे लाइ? ज़ाहिर आहे त जेका एस्टेब्लिशमेंट आहे उन्हनि जा जेके पंहिंजा गोल्स आहिनि उन्हनि खे अचीव करण जे लाइ जेका उन्हनि जी स्ट्रेटजी आहे त उन में हिकिड़ी स्ट्रेटजी इहा ज़रूरु आहे त हिकिड़ी नेशनल गवर्नमेंट टाइप जेको आहे उहा ठाही वञे ऐं सभिनी पार्टियुनि खे उन में एंगेज कयो वञे। पर हिन महिल ताईं जी जेका सूरत हाल ॾिसूं था त उन में PTI अञा उन्हनि सां कंहिं बि मामले ते एतिरो कंफर्टेबल नज़र कोन थी अचे। ऐं जेके रिसेंटली हिन PTI वारनि जलसा कया बाजोड़ में, कुआट में या ॿियनि जायुनि ते, त उन सां बि हिकिड़ो क्लियर पैगाम आहे त माण्हुनि जी जेका पार्टिसिपेशन आहे उहा तमामु हिकिड़ी ज़बरदस्त नज़र अचे थी। त इन सभिनी सख़्तियुनि जे बावजूदि, मॉनिटरिंग जे बावजूदि, मुख़्तलिफ़ सिक्योरिटी एजेंसीज़ जे रस्ता रोक जे बावजूदि बि जेकॾहिं इहे जलसा ईअं थी सघनि था, पर जेकॾहिं उन्हनि खे लेवल प्लेइंग फील्ड मिली त पोइ छा सूरत हाल हूंदी। त मुंहिंजे ख़्याल आहे उन शइ खे जेको आहे रोकण जे लाइ मुख़्तलिफ़ स्ट्रेटजीज़ आहिनि। ऐं जेका हीअ जीअं तव्हां चयो त IJI या जेको आहे इस्तेकाम पार्टी ऐं नून लीग में जेका अंडरस्टैंडिंग आहे त उनजो को नून लीग खे फ़ाइदो त अल्टीमेटली अॻिते हली कोन थींदो, छो त इहो हिकिड़ो प्रेशर ग्रुप जे तौर ते कमु कंदो ऐं कंहिं बि इम्पोर्टेंट इशू ते जिते नून लीग स्टैंड वठणु चाहींदी उते इहे माण्हू उन्हनि खे भले सीट एडजस्टमेंट करे उन्हनि खे खटराए अचनि, पर इहे माण्हू सुभाणे हिननि जे लाइ मथे जो सूर बणिबा। बिल्कुलु। त नून लीग जी कोशिश इहा आहे त हू मैक्सिमम जेतिरो पंहिंजी पार्टी जे बेस ते करे सघनि त उहे कनि ऐं एडजस्टमेंट जेको आहे उहो घटि खां घटि थिए।